अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मसील लहु वला शिब्ह लहु वला शबीह लहु वला वज़ीर लहु वला नज़ीर लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना हबीबना व नबीना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु इला काफ़तल लिन्नास बशीरा बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तबिऊ खुतवातिश शैतान वमन यत्तबि खुतवातिश शैतान फ़इन्नहु यअमुरु बिलफ़हशाइ फ़इन्नहु यअमुरु बिलफ़हशाइ वल मुनकर वलौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु मा ज़का मिनकुम मिन अहदिन अबदा मिनकुम मिन अहदिन अबदा वलाकिन्न अल्लाह युज़क्की मन यशा वल्लाहु समीउन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अऊज़ु
أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وصحبه أجمعين दिल जे गहराईअ सां ईमानी जज़्बे सां वॾे आवाज़ सां दरूद शरीफ पढ़ो اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम ही बरकत भरियो महीनो पूरे थियण जे करीब पहुची चुको आहे कंधरा जे इलाके जे अवाम खे अरबहा खरबहा मुबारकूं हुजनि जो वॾे अदब ऐं एहतराम सां ऐं वॾे शान ऐं शौक़त सां ऐं वॾी मोहब्बत सां हिन पूरे महीने खे दीनी जलसन जी रौनक बख़्शे मुख़्तलिफ़ उलमाए किराम खे दावतूं ॾेई तक़रीबन हर ॾींहुं ऐं हर राति पूरे महीने जी अल्लाह ताला जल जलालहू जे रज़ामंदे हासिल करण जे इरादे सां हिन वक़्त ताईं मुज़य्यन करण जी कोशिश कई आहे बक़िया ॾींहं ऐं रातियूं बि इंशा अल्लाह ताला अहिड़ीअ तरह गुज़रंदा ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं वस्तियुनि ऐं ॿाहिराड़ीअ जे ऐं शहर जे मुस्लमाननि खे क़ुरान अज़ीम जो फैज़ नसीब थींदो रहंदो ही मुकम्मल निज़ाम हयात आहे ऐं दीन इस्लाम जो मुकम्मल ही मंशूर ऐं दस्तूर आहे ऐं हर इंसान खे इंसानियत वारी राह समझाइण जे लाइ प्यारे पैगंबर साईं अलैहिस्सलाम जे मथां ही रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे क़ुरान मजीद खे नाज़िल फरमायो आहे अज़ीज़ान गिरामी मीर ऐं पीर बणजण गवर्नर ऐं बादशाह बणजण
सदर ऐं वज़ीर आज़म बणजण, SP ऐं DC ऐं कमिश्नर ऐं DIG बणजण, या MP ऐं MNA बणजण को कमाल नाहे। सही माना में इंसान बणजण, सही माना में मुसलमान बणजण, इन में ही कमाल आहे। असांजे आका साईं, असांजे रहबर साईं, असांजे प्यारे पैगंबर साईं खे अल्लाह ताला पूरी इंसानियत जे लाइ रहनुमा ऐं रहबर करे मबूस फरमायो। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। कुल जी माना है फरमा, चो ऐ पैगंबर करीम, ऐ रहमतुल आलमीन, ऐ खातमुन नबीन, ऐ सय्यदुल मुरसलीन, ऐ इमामुल अंबिया, ऐ आमना जा लाल, तू ज़ुबाने नबूवत वारी सां फरमा। सारी दुनिया जे इंसाननि खे फरमाया, अय्युहन नास, बदनसीब आहिनि उहे इंसान जेके पैगंबर साईं जी इन दावत खां महरूम आहिनि। बदकिस्मत आहिनि उहे इंसान जेके हुज़ूर करीम जे इन ऐलान खां बेख़बर थी कलमो शरीफ़ न पढ़ी सघिया। अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जे लाइ ॿिया अल्फाज़ मूं वटि न आहिनि। मां एतिरो ई चई सघां थो, तूं अहिड़े ऐलान ॿुधण खां बाद वॾे में वॾा बदनसीब ऐं बदकिस्मत ऐं वॾे में वॾा मरदूद ऐं मलून चइबा जेके अहिड़े प्यारे पैगंबर मिठड़े मोहम्मद जहिड़े जवान ते कलमो पढ़ी मुसलमान बणिजी न सघिया। या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। जेतिरा भी दुनिया में अरब आहिनि, जेतिरा भी दुनिया में अजमी आहिनि, जेतिरा भी दुनिया में पोढ़ा ऐं जवान आहिनि, जेतिरियूं भी दुनिया में मस्तूरात आहिनि, जेतिरा भी दुनिया में मर्द आहिनि, अमीर या गरीब, पीर या मुरीद, शागिर्द या उस्ताद, सभिनी जे लाइ मुंहिंजे हुज़ूर साईं खां अल्लाह ताला ऐलान करायो त इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। जिन खे प्यारे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जहिड़ो पैगंबर ऐं पेशवा ऐं रसूल ऐं नबी मिले, इहे माण्हू वॾे में वॾा ख़ुशि नसीब चइबा। वॾे में वॾियूं अल्लाह ताला जूं इन्हनि ते रहमतूं बरसी वियूं। मोहतरमा आमना साईं जो लाल, ख्वाजा अब्दुल्ला साईं जो शहजादो, मिठे नाले वारो प्यारो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम को मामूली त नाहे। आका हुजण जो हक़दार, अॻवान हुजण जो हक़दार, पेशवा हुजण जो हक़दार, कायदे आज़म जो हुजण जो हक़दार जेकॾहिं दुनिया में आहे त रहमतुल आलमीन ऐं ख़ातमुन नबीन ऐं सय्यदुल मुरसलीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। असांजो कायदे आज़म, असांजो अॻवान, असांजो रहनुमा, असांजो पेशवा, असांजो पैगंबर ऐं असांजो रसूल ऐं असांजो नबी सुवारो जेकॾहिं आहे
त मक्कतुल मुकर्रम में विलादत बा सआदत हासिल करण वारो प्यारो हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। असां पंहिंजी ख़ुशीअ सां बग़ैर कंहिं ज़ोर ज़बर जे, बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर कंहिं तमा जे, बग़ैर कंहिं ॾाढ जे कलमो पढ़ी चुका हूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आलिहि व सहाबी अजमईन। असांजो इहो ई पैगंबर आहे ऐं इन्हीअ जे पैगंबरीअ जे मथां असांखे जान माल कुर्बान करणी आहे। सभु ॾाढियां चयो त ख़तम नबूअत जे दुश्मन, रहमतुल आलमीन जे मुखालफन, सैयदुल मुरसलीन जे अदूअन, इमामुल अंबिया जे दुश्मननि सां असां पंहिंजे सिर दर जी बाज़ी लाईंदासीं, पर अंग्रेज़नि जो नबी, यहूदनि जो नबी, किराए जो नबी, काफ़रनि जो नबी हुज़ूर साईं जे मुक़ाबले में नबी करे न मञींदासीं। जेको नबूअत जी दावा कंदो उन खे मरदूद सरींदासीं, मलून सरींदासीं, मुर्तद सरींदासीं ऐं उन सां जंग जो ऐलान कंदासीं। का गुंजाइश कान्हे कंहिं कूड़े नबीअ जी। क़यामत ताईं जेतिरा मसाइल उम्मत में पैदा थींदा उन सभिनी जो अल्लाह ताला सिधीअ तरह या अणसिधीअ तरह, इजमालन या तफ़सीलन पैगंबर साईं जे नबूअत जे हवाले सां जवाब ॾियणु फरमायो आहे। को अहिड़ो दुनिया में मसइलो न आहे जंहिंजो प्यारे पैगंबर जे नबूअत ऐं पैगंबरी में हल मौजूदु न हुजे। हर मसइले जो जवाब ऐं हल रहमतुल आलमीन जे नबूअत में मौजूदु आहे। ऐं असांजो क़ुरान अज़ीम जे मथां ईमान आहे, क़ुरान शरीफ़ जे फ़ैसिले जे मथां यकीन आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम, फरमाया मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह। फरमाया मा कान अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीय्यीन। सब जो असांजो नबी सगोरो, असांजो पैगंबर सुहारो, असांजो नबी सगोरो आखिरी नबी आहे। उन्हीं जो प्रोग्राम आखिरी प्रोग्राम आहे। असां उन्हीं जा पैरोकार हूं, परवाना हूं, कुटीअ जा मजना न आहियूं, रत ॾेऊं मजना हूं। जो असांजी जान, असांजो माल, असांजा बच्चा, असांजा ॿार, असांजो अहल, असांजो आल, असांजा नंग, असांजी गैरत, असांजी मिल्कियत, असांजे खून जो कतरो कतरो प्यारे हज़रत मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूअत तों कुर्बान। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, मा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास, इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा। वॾे में वॾो दुनिया में मसइलो, अणाए में अणाओ दुनिया में मसइलो, सराए में सराओ दुनिया में मसइलो तौहीद जो आहे। चो अणाए में अणाओ ऐं वरी चो सणाए में सणाओ।
अकुल वारनि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ, सम्झ वारनि जे लाइ जो सणाए में सणाओ मसइलो तौहीद खुदावंदी जो आहे। जाॾे नज़र थी कजे ताॾे रब ई रब नज़र थो अचे। जाॾे नज़र लहू फी कुल्लि शैइन आयतुन तदुल्लु अला अन्नहु वाहिदुन। मिटीअ जा ज़रा, पथरनि जा भोरा, वणनि जा पन, दरख़्तनि जा पता, मेवेदारनि वणनि जा बेवा, ज़मीन जा इंसान, पखी ऐं परंदा, जीत ऐं जरासीम, किवलियूं ऐं माकोड़ा, ढोर ऐं ढगा, ऐं आसमान जो सिज ऐं आसमान जो चंड ऐं आसमान जा सितारा, बिना थंभे थोणीअ बीहण वारो आसमान, जबल ऐं पहाड़, वारियुनि जूं भिटूं ऐं दरिया जो पाणी, नंढी वॾी चीज़ बयान थी करे पंहिंजे ज़ुबान हाल सां त अल्लाह वहदहू ला शरीक आहे। उॾामंदड़ पखी बि ॿुधाइनि था असांखे उॾाइण वारो हिकिड़ो अल्लाह आहे। फरमायाई मा युमसिकुहुम इल्ला रहमान। कमजोर में कमजोर किविल उहा बि ॿुधाए थी त मुंहिंजो पालनहार हिकिड़ो अल्लाह साईं आहे। वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलाल्लाहि रिज़्क़ुहा यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। केवलियूं ऐं माकोड़ा ऐं उॾे, जीत ऐं जरासीम, मखियूं ऐं मच्छर, पखी ऐं परंदा, ज़ुबान हाल सां ऐलान करे चुका आहिनि त असांजो पैदा कंदड़, असांजो पालींदड़, असांजो मालिक ऐं ख़ालिक हिकिड़ो अल्लाह साईं आहे जेको अर्श ऐं फर्श जो मालिक आहे। सणाए में सणाओ मसइलो ईमान वारनि जे लाइ, सम्झ वारनि जे लाइ, अकुल वारनि जे लाइ, मनींदड़नि जे लाइ तौहीद जो आहे। एॾो को मसइलो सम्झण में सवलो न आहे जेॾी अल्लाह साईं जी तौहीद सम्झण में सवली आहे। बिना थंभे थोणीअ बीहण वारो आसमान ॿुधाए थो त मूंखे हिकिड़े अल्लाह साईं बीहारियो आहे। الذي خلق سبع سماوات उन आसमान में चिमकण वारा सितारा ॿुधाइनि था त असांखे चिमकाइण वारो हिकिड़ो अल्लाह साईं आहे। वलक़द ज़य्यना السماء الدنيا بمصابيح وجعلناها رجوما। इन आसमान में वॾी रोशनी ॾेखारण वारो सिज ऐं थधी ऐं मिठी रोशनी ॾेखारण वारो चंड ॿुधाए थो त मुंहिंजो मालिक ऐं ख़ालिक ऐं माबूद हिकिड़ो अल्लाह साईं आहे। هو الذي جعل الشمس ضياء والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب। पीर जी पीरी, मीर जी मीरी,
वलीअ जी विलायत, बुज़ुर्ग जी बुज़ुर्गी, मौलू मौली साहब जी मौलवाइब औलिया आलम जो जॾहिं इल्मु ज़ाहिर थिए, वलीअ जी विलायत जॾहिं ज़ाहिर थिए, बुज़ुर्ग जी बुज़ुर्गी जॾहिं ज़ाहिर थिए, चओ अल्लाह जी उलूहियत चइनी दरवन ज़ाहिर ई ज़ाहिर थी नज़र अचे। मां तोड़े निहारिया तूं माॾे निहार, तोखे इते पंहिंजे हिक ॿिए जे ॾिसण में अल्लाह जी तौहीद नज़र ईंदी। भला तूं माॾे बि न निहार, मां तोड़े बि न निहारिया, हर हिकु पंहिंजे पाण ॾे निहारे, पंहिंजा हथ ॾिसी वरी पेर ॾिसे, पंहिंजा वार ॾिसी वरी पंहिंजूं अखियूं ॾिसे, वरी पंहिंजे कननि खे ॾिसी वरी पंहिंजो नकु ॾिसे। अल्लाह जी फरमाया थो ओ बेसमझ इंसान, छो न तो पाण में नज़र करे, मां अल्लाह तुंहिंजे वजूद में ई अकेलाई जे हैसियत सां, वहदानियत जे हैसियत सां तोखे निर्वार नज़र ईंदो। मुंहिंजो तुंहिंजे जिस्म में जेतिरा बि उज़व आहिनि, मां हिकिड़े ई अल्लाह से तयारु कया आहिनि। हिकिड़ो उज़व बि तुंहिंजे जिस्म जो माखूज़ आहे, ॿिए कंहिं तयारु कयो ई कोन्हे। सभु ॾाढा चओ अकुल वारनि जे लाइ, सम्झ वारनि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ सवले में सवलो मसइलो अल्लाह असांजे तौहीद जो आहे। बस जाॾे नज़र थी कजे अल्लाह जी वहदानियत नज़र थी अचे। फरमातो लशम्सु यंबगी लहा अन तुदरिकल कमल वलल्लैलु साबिकुन नहार। वरी फरमातो अलम नजअलिल अर्ज़ मिहादन वल जिबाल औतादन व खलकनाकुम अज़वाजा। वरी फरमाया है कुरान मजीद में अवलम यरौ अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन फइज़ा हुवा खसीमुम मुबीन। फरमाया फला यंजुरूना इलल इबिल कैफ खुलिकत व इलस समाई कैफ रुफियत व इलल जिबाल कैफ नुसिबत व इलल अर्ज़ि कैफ सुतियत। मुंहिंजे धरतीअ ते घुमण वारा, धरती सां ॻाल्हाए त तोखे ॿुधावई त मुंहिंजे पैदा करण वारो हिकिड़ो अल्लाह वहदहू ला शरीक आहे। ताम उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके पेर मथे ते रखी घुमंदा आहिनि? काथे छा ते घुमंदा हो? ॾाढा जो ॾाढा। अलम नजअलिल अर्ज़ मिहादा अल्लाह से फरमाया अकुल हूंदे बेअकल छो थियो आं, समझ हूंदे चिरियो छो थियो आं, अख न हूंदे अंधो छो थियो आं। अलम नजअलिल अर्ज़ मिहादा, छा भला उहो माना आहे छा जो तुंहिंजे लाइ मां तुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन विछाए छॾी अथमि। मुंहिंजे ज़मीन ते घुमी थो चवे त मां हिकु न आहियां। भला जे मां हिकु न आहियां त मुंहिंजे ज़मीन जहिड़ी ॿिए कंहिंजी ज़मीन ॾेखार। अरूनी ॾेखारियो ॾेखारियो। अल्लाह से फरमायो जो सारी दुनिया में घुमण वारो या त मुंहिंजी धरती आहे, ॿियनि जी धरती का ॿिनि मेलनि जे फैसल फासिले वारी ॾेखार। मेल वारी फरलांग गिरठ
इंच वॾे आवाज़ सां चओ त ईमान वारनि जे लाइ, अकुल वारनि जे लाइ, सम्झ वारनि जे लाइ, मञण वारनि जे लाइ सवले में सवलो मसइलो तौहीद जो आहे। पर इन हूंदे बि अल्लाह ताला महिरबानी फरमाए, बाज फरमाए, करम फरमाए, एहसान फरमाए। 1,24,000 पैगंबर अलैहिमुस्सलातु वस्सलाम तौहीद जे सबक पके कराइण लाइ मबूस फरमाया। वॾे में वॾी मेहर, वॾे में वॾी बाज, वॾे में वॾो करम, वॾे में वॾो एहसान, वॾे में वॾी शफ़क़त हिन उम्मत ते अल्लाह साईं करणु फरमाई जो 1.25 लख नबियनि जो सरताज ऐं सरदार मिठे नाले वारो मिठड़ो मोहम्मद मोहतरमा आमना जे घर में पैदा करे हिन सारी उम्मत खे पंहिंजे तौहीद सम्झाइण जे लाइ नसीब फरमायो। जे वाइद खां, ज़कात जे वाइद खां, हराम ऐं हलाल जे वाइद खां, पाक ऐं पलीत जे वाइद खां, सवाब ऐं गुनाह जे वाइद खां, वॾे में वॾो वक़्तु, घणे में घणा महीना, घणे में घणा साल मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम अल्लाह जे तौहीद जे वाइद में गुज़ारिया। ओइद थियो ऐं आयो। जेके न आहिनि मां उन्हनि लाइ बि अल्लाह खां दुआ घुरंदुसि त उनखे तौहीद जो परवानो बणाए। मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं जे पुरखलूस महिनत जे नतीजे में पोढ़े अबू बकर सिद्दीक़ साईं अहिड़ो माण्हू तौहीद परस्तनि जो सरदार बणिजी वियो। मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुरखलूस महिनत ऐं तबलीग ऐं तकरीर जे नतीजे में मुंहिंजे उमर फारूक साईं जहिड़ो माण्हू तौहीद जो परवानो बणिजी वियो। बुतनि जी पूजा छॾे, बुंडनि जी पूजा छॾे, कबरनि जी पूजा छॾे, कननि झननि जी पूजा छॾे, मुंहिंजो मिठड़ो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे ज़ात जो पुजारी बणिजी वियो। एॾे मक़ाम ते वञी पहुतो, एॾे दर्जे ते वञी पहुतो जो मुंहिंजे आका साईं फरमायो लौ कान मिन बादी नबियन लकान वर। हिन में त अहिड़ी अल्लाह ताला बहादुरी जवान में रखी आहे जो मूंखां बाद नबूवत जो दरवाज़ो खुलियल हुजे हा ते उमर फारूक जवानो नबी बणिजी वञे हा। मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं जे पुरखलूस महिनत जे नतीजे में अल्लाह जे फज़लो करम सां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु तौहीद परस्तनि जो अॻवान बणिजी वियो, जंहिंखे अल्लाह ताला एॾो नवाज़ियो, एॾो नवाज़ियो, एॾो नवाज़ियो जो अल्लाह जे फज़ल सां हेॾो क़ुर मजीद जे गॾु करण ऐं जमो करण जी फज़ीलत नसीब अथसि। होॾो मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं जे ॿिनि न्याणियुनि जे घोट हुजण जे करे ज़िन्नूरैन जो लक़ब ऐं ताज नसीब थियसि। हिकिड़ी न्याणी मुंहिंजे मिठड़े साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जी सैयदना उस्मान गनी जे निकाह में दुनिया में रहत फरमाए जन्नत ॾे रवानी थी। रहमतुल आलमीन खातमुन नबीन सैयदुल मुरसलीन सैयदना उस्मान गनी साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे गमगीन हालत में ॾिसी शफ़क़त जो दरिया वहाए, भाकुड़ा पाए, बोसा ॾेई, प्यार करे मथड़े ते हथ घुमाए, वरी सॾु करे ॿी न्याणी अल्लाह जे फज़ल सां ॾेई वरी पंहिंजो न्याणो बणाए छॾी। मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुरखलूस महिनत जे नतीजे में अल्लाह ताला नंढड़ी उमिरि वारे फाज़िले नौजवान शहज़ादे वॾे पहलवान वॾे दिलेर सैयदना अलीउल मुर्तज़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे तौहीद जो परवानो बणाए छॾियो, मुहिदनि जो अॻवान करे छॾियो। जंहिंखे अल्लाह ताला जल जलालहू हिकिड़े पासे ॾों फातिह ख़ैबर जो एज़ाज़ बख़्शो, ॿिए पासे ॾों
जन्नत खातून जेड़ी नबी साईं जे न्याणी सगोरी जे घोट हुजण जी फज़ीलत नसीब फरमाई। मां अहिड़े इमाम अली, मां अहिड़े बहादुर अली, मां अहिड़े सखी अली, मां अहिड़े हाफ़िज़ अली, मां अहिड़े कारी अली साईं, अहिड़े मुहद्दिस अली साईं, अहिड़े मुज्तहिद, अहिड़े गाज़ी अली साईं, अहिड़े वॾे ईमान अली साईं जी कहिड़ी तारीफ़ करे कहिड़ी कयां, जंहिंजी जन्नत ख़ातून अल्लाह राणी बणाए छॾी आहे। अहिड़े अली मुर्तज़ा साईं, अहिड़े वॾे मान ऐं मर्तबे वारे शेरे ख़ुदा साईं जी कहिड़ी फज़ीलत बयान करे, कहिड़ी फज़ीलत बयान कजे, जंहिंखे हसनैन करीमैन जहिड़ा हीरा ऐं मोतीअ जा दाणा शहज़ादा नसीब फरमाया आहिनि, जेके हिन सारी उम्मत जा अॻुवान अची बड़िया आहिनि, जंहिंजे इशारो कंदे मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे रहबर साईं, मुंहिंजे मिठड़े साईं फरमायो सैयद अशबाबिल जन्ना, ओ जॾहिं कतारूं करे मुंहिंजे उम्मत जा जवान जन्नत ॾे वेंदा त उन्हनि जा अॻुवान मुंहिंजो हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला नुमा हूंदा। मुंहिंजे प्यारे साईं, मुंहिंजे सोणे साईं, मुंहिंजे आका साईं रहमतुल्लाह अलमीन ख़ातमुन नबीन ज़ुबानी नबूवत सां फरमायो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ पाण फरमाईंदा सैयदा कुहूल अहल जन्नह अबा बकर व उमर, सैयद अशबाबिल जन्नह अल हसन वल हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुम। मुंहिंजे रहमतुल्लाह अलमीन ख़ातमुन नबीन फरमायो मुंहिंजे उम्मत जा कुराड़ा बि ग़मगीन न थियनि। कुराड़ो पढ़ो, तव्हांखे बि ख़ुशख़बरी नबूवत जे ज़ुबान मुबारक सां मिली रही आहे। कंहिं बि कुराड़े खे मायूस थियण जी का ज़रूरत कान्हे का, कंहिं बि पोड़े खे ग़मगीन थियण जी ज़रूरत कान्हे का। सैयदा कुहूल अहल जन्नत अबा बकर व उमर, मुंहिंजे मिठड़े साईं, मुंहिंजे रहबर साईं फरमायो मुंहिंजे उम्मत जे कुराड़नि जा सरदार क़यामत ॾींहुं मुंहिंजो अबू बकर सिद्दीक़ ऐं मुंहिंजो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नुमा हूंदा। जेके अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ईमान जा क़ाइल न आहिनि, जेके हज़रत उमर फारूक साईं जे ईमान जा क़ाइल न आहिनि, उन्हनि खे मुंहिंजो मशवरो आहे त उहे अलाह खां रोई दुआऊं घुरनि त अल्लाह ताला उन्हनि खे कुराड़प खां अॻु में मारे ख़तम करे। जेकॾहिं अल्लाह साईं नथो मारेनि त पाण खे घुटे मारनि। चओ केरु? जेके प्यारे अबू बकर सिद्दीक़ जे ईमान जा क़ाइल न आहिनि, जेके सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मोमिन हुजण खे नथा मञनि, उन्हनि खे घुर्जे त बारगाह इज़्ज़तीअ में रोई दुआऊं घुरनि त कुराड़प खां अॻु में अल्लाह हिन खे घुराए वठे। छो त जे कुराड़ा थी मरंदा त हे जन्नत खां रहिजी वेंदा। मुंहिंजे हुज़ूर फरमायो सैयदा कुहूल अहल जन्नह अबा बकर व उमर, मुंहिंजे उम्मत जे सभिनी कुराड़नि जा अॻुवान महशर जे मैदान में मुंहिंजो अबू बकर कुराड़ो ऐं उमर फारूक हूंदा। जेकॾहिं अल्लाह सी मारण में देर थो करे, जो अल्लाह मर्ज़ी जो मालिक आहे, चओ ॾाढा चओ जो अल्लाह साईं, ॾाढा चओ हीअ अल्लाह जी पोख आहे, ॾाढा चओ कच्ची लुणी या पक्की लुणी। ख़लक़ल मौत वल हाफ़िज़ साहब त चए पियो न निरो जलसो आहे, हे त वॾनि खां वॾो जलसो आहे, हे कटोरनि जो जलसो त न आहे, हे त नूरी फरिश्ता नाज़िल थिया हिन लाइ छा
माण्हू त गॾु थिया आहिनि पर जिन बि गॾु थिया हूंदा पर नूरी फरिश्तनि जो बि शुमार न हूंदो। नंढड़ो जलसो अलाह से कॉन्फ्रेंस जे सूरत में तब्दील करे छॾियो। हे तव्हां कटो हर बलोचन जो इख़लास आहे जो अलाह ताला पंहिंजे बाननि जे दिल में इहा तमन्ना ऐं तड़प पैदा कई जो हिन जलसे में अची शरीक थियनि। तव्हां सभिनी खे किरोड़े मुबारक हुजनि जो हिन रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे क़ुर जे जलसे में अलाह तव्हांखे अचण नसीब फरमाए। लखे किरोड़े तव्हांखे मुबारक हुजनि पूरी जमात खे। मूंखे घणो वक़्तु वाइदो करणो न आहे जो ॿियो बि वरी तनज़ीम जो जलसो आहे। दीगर उलमाए किराम बि इंशा अल्लाह ताला ईंदा वेंदा। हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा साहब खे चवणो आहे त जंहिंमहिल वक़्तु मुनासिब सम्झे त जल्दी जल्दी मूंखे अचे त यादि ॾियाराए त मां जीअं दुआ घुरी वठां न त हे समुंड जूं शोलियूं आहिनि इहा त राति हिते पूरी थी वेंदी कटोरनि में ॿी जमात जो हिते पई हूंदई। अलाह जो क़ुरान बेपाया बहरे अमीक आहे। असां में त कुझु कोन्हे असां त का शइ न आहियूं पर ही हस्ती जेका अॻितो आहे जेको महफ़ल जो मीर आहे बणियल जेको कचहरी जो सींगार आहे उन जी एॾी मौज आहे उन जी एॾी मस्ती आहे उन जो एॾो इल्मु आहे उन में एॾी बरकत आहे उन में एॾी रहमत आहे उन में एॾी हिदायत आहे उन में एॾी नूरानियत आहे जो राति गुज़री वेंदी पर क़ुरान जो फैज़ ख़तम न थी सघंदो। कुरान मजीद में अल्लाह से फरमाओ हुदल लिन्नास। सुभान अल्लाह। बरो जा सिंधी हां शुक्र कर। अबू बकर उमर साईं खे मञींदव न मञींदव? जेके मञींदव हथ मथे खणो। मां मशवरो थो ॾियां मां सलाह थो ॾियां मां ख़ैर ख़्वाही थो कयां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे न मञण वारनि सां हज़रत उमर साईं जे न मञण वारनि सां मां सजणाइप थो कयां त जे अलाह से हुननि जे माल में देरि करे त हो पाण खे घुटे मारनि। छो त क़यामत जे ॾींहुं क़ुरान जा सरदार सैयदना अबू बकर साईं ऐं सैयदना उमर साईं हूंदा। पोइ हे काॾे रहंदा बदबख़्त जेके अबू बकर सिद्दीक़ जे नथा मञण वारा न आहिनि उमर साईं जे मञण वारा न आहिनि इहे पोइ ईअं खरी वेंदा क़यामत जे मैदान में जीअं खीर खरे। न मुसलमाननि सां न काफ़रनि सां। काफ़र चवंदा हेॾे वञो तव्हां कलम पढ़ियो। मुसलमान चवंदा परे थियो हिन काफ़िले जो अॻवान अबू बकर उमर आहे तव्हांजे मञण वारा न परे थियो। चयो हिननि खे जाॾऊं ताॾऊं पादर मिलंदा। अचो पंहिंजो ईमान बचायो। फरमाए तो लाइका ला हुदम मिर रब्बिहिम मौलाइका हुमुल मुफ्लिहून। सुभान अल्लाह। मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रहबर साईं मुंहिंजे मिठड़े साईं इंसानियत जी रहनुमाई कई। अल्लाह ताला फरमायो मा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास। सुभान अल्लाह। तव्हां में माण्हू कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके माण्हू हो हथ मथे खणी ऐलान कयो। करोड़े अरबे खरबे पद में आखुटियूं तव्हांखे मुबारक हुजनि जो तव्हांजो पैगंबर तव्हांजो पेशवा तव्हांजो नबी तव्हां असांजो रसूल अलाह से मिठे नाले वारो मिठो मोहम्मद असांखे अता फरमायो। अहिड़ी ख़ुशख़बरी क़ुरान मजीद में ॾींदे फरमायाई बशीरं व नज़ीरा।
अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा। सुभान अल्लाह। जेके नबी साईं जी नबूत आख़िरी नबूत जा क़ाइल न हुजनि उहे पाण खे इंसान न सम्झनि। गधा बि न आहिनि उहे, घोड़ा बि न आहिनि उहे, कुत्ता बि न आहिनि उहे, बिला बि न आहिनि, इन्हनि खां बि बदतरीन आहिनि। छो त गधनि बि मुंहिंजे हुज़ूर जी नबूत खे तस्लीम कयो, घोड़नि बि मुंहिंजे हुज़ूर जे नबूत खे तस्लीम कयो, बकरनि ऐं गिदड़नि बि मुंहिंजे पैगंबर जी नबूत खे तस्लीम कयो, पर किवलनि ऐं माकोड़नि ऐं गोहनि बि मुंहिंजे हुज़ूर जे नबूत खे तस्लीम कयो, पर गार में नंगाहण वारे नाग बि मुंहिंजे मोहम्मद जे नबूत खे तस्लीम कयो आहे। मुंहिंजा दोस्त पर रे मुंहिंजे आका साईं जे वेझड़ो तो नाग जे सिद्दीक़ साईं खे डंग हणण वारो। हे मुंहिंजे हुज़ूर जो मौजूदो आहे, नाग ॻाल्हाए तो मुंहिंजा साईं मूंखे रहणा न ॾे, मां ते खाव न कर, मुंहिंजो यहाँ फाटी पवंदी, मां बि हिकिड़ो गुलामनि मां तुंहिंजो गुलाम आहियां, तुंहिंजे आशिकनि मां तुंहिंजो आशिक़ आहियां, मां तुंहिंजे इंतज़ार में हिन जाइ ते रहियो पियो आहियां। किताब खणी हिकिड़ो बीठो तौरात जो आलिम हेॾे बि निहारे पियो, किताब ॾे बि निहारे पियो, जंहिं चयो त ही शायदि उहा गार आहे जंहिंमें आख़िरी नबी अची के घड़ियूं गुज़ारींदो। मां से उन ॾींहं खां वठी पंहिंजा दर, पंहिंजो घर, पंहिंजो बिर फरामोश करे हिन गार में अचे गुज़ारे में बुख लॻंदी ही त मां कजा फुड़ा चटींदो हुउमि, उञ लॻंदी ही त मां कजा फुड़ा चटींदो हुउमि, बुख लॻंदी ही त मां गाह जा पन खाईंदो हुउमि। सवे सोराख मां तुंहिंजे ज़ियारत जे लाइ तयारु करे छॾियमि, ओचितो जॾहिं हुबकार थी वई, सारो इलाइक़ो मुअत्तर बणिजी वियो। हाणे मूंखे दिलि में यकीन थियो दुआ थी अची वई जंहिंजे मां इस्तक़बाल इंतज़ार में हुउमि। पोइ मां पंहिंजे बिलनि मां, पंहिंजे टुंगरनि मां, पंहिंजे सोराखनि मां जेके हथरादा ठाहिया हम निकिरण जी कोशिशि कयमि त मां ज़ियारत करे वठां, मथां मुंहिंजो महिमान हलियो वञे। मूंखे जाते काथे सोराख में रुकावट नज़र आई, हिकिड़ी जॻह ही जंहिंमें नरमाश ऐं कुंवर नज़र आई, मां उन खे नुहरा ॾिनमि जेका अबू बकर सिद्दीक़ जी खुड़ी मुबारक ही। बाक़ी सोराखनि खे मुंहिंजे आशिक़ नबी जे परवाने, नबी साईं जे सचे गुलाम, हुज़ूर जे सोहरे नबी साईं जे रफ़ीक़े गार पंहिंजे दिस्तार मुबारक खे टुकड़ा टुकड़ा करे सोराख इन्ही लाइ बंदि करे छॾिया हा त मथां मुंहिंजे महबूब रहनुमा खे का जबल जी अणाई सराई का जबल जी बला हुज़ूर खे ईज़ाए विझे। साईं मां डंग न चक न पाता आहिनि, मां तव्हांजी ज़ियारत लाइ फतका सदका कया आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिली था वेहनि, पाण फरमायूं सिद्दीक़ गणती न कर, हेॾे आद तुंहिंजो इलाज था कयूं, लिब मुबारक कॾहिं उन जाइ ते मखी अथऊं, नखरो करे दुआ था करणो, ओ मुंहिंजा अल्लाह हे परवानो मुंहिंजे रफ़ीक़े हज़र, रफ़ीक़े सफ़र, रफ़ीक़े गार, रफ़ीक़े मज़ार, रफ़ीक़े जन्नत नाग जे डंग खां मुतासिर थी चुको आहे। मां को हकीम त न आहियां त इलाज कंदो वठां, मां को तबीब त न आहियां त तयाग खणी घुमायां। हाणे रहमतुल्लाह आलमीन तो फरमाए रहमत वारी लिब मुबारक जो मखु करण सिद्दीक़ अकबर जे खुड़ीअ ते मां रहमतुल्लाह आलमीन जो कमा हिन डंगण वारे नाग जे डंग जे असर खे डावा डोल करे मुंहिंजे सिद्दीक़ रफ़ीक़ सवर खे सेहतमंद बणाइण तो अल्लाह रब्बुल आलमीन रहम राहिमीन जो कम आहे। जंहिं पैगंबर साईं खे नांगन सुञातो, गोहन सुञातो, उनखे मिर्ज़ाई मरदूद कादियानी कुता नथा सुञाणनि। असां किराए जे नबीअ, अंग्रेज़नि जे नबीअ, यहूदनि जे नबीअ,
काफ़िरनि जे नबीअ खे कॾहिं बि नबी करे न मञींदासीं, सिरदर जी बाज़ी लाईंदासीं, पर कादियानी कुतनि खां मिर्ज़ाई मर्दूननि खां हिन पाकिस्तान जे सरज़मीन खे इंशा अल्लाह ताला पाक कराईंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ और मुंहिंजा दोस्त, एॾे वॾे मान वारे साईं अलैहिस्सलातु वस्सलाम इंसानियत जी रहनुमाई कई, जंहिंजे तबलीग ऐं तकरीर ऐं तदरीस जे बरकत सां पोढ़ा त सुधरिया, पर फाज़िले नौजवान बि सुधरिया, पर सगीर बि सुधरिया। मर्दनि में त हिदायत आई, पर माइनि में बि हिदायत जो नूर आयो। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। हे मुंहिंजे हुज़ूर जे तबलीग जो असर हो, मुंहिंजे आका साईं जे तदरीस जो असर हो, जो मुशरिक माण्हू मोहिद थी पिया, बुत परस्तनि में ईमान जो नूर चिमकी पियो, बुत परस्त ख़ुदा परस्त थी पिया, मढ़नि ऐं मंदरनि में वञण वारा मस्जिदनि जो सिंगार बणिजी पिया, वेदनि ऐं देवताउनि जे हथरादनि किताबनि पढ़ण वारा कुरान मजीद जा हाफ़िज़ ऐं आलिम ऐं कारी बणिजी पिया। बैतुल्लाह शरीफ जो नंगे तवाफ़ करण वारा, अल्लाह जे फज़ल सां इहराम जा कपड़ा पाए तवाफ़ करण वारा बणिजी विया। बैतुल्लाह जी बेअदबी करे बैतुल्लाह में बुतन रखण वारा, अल्लाह जे फज़ल सां हथोड़ा ऐं वॾा खणी बुतन भञण लाइ सबरी बीही रहिया। दुर्फशानी ने तेरे कतरों को दरिया कर दिया, आंखों को बीना कर दिया, दिल को रोशन कर दिया। जो न थे खुद राह पर औरों के हादी बन गए, क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। सदको वञा मां कुर्बान वञा उन पैगंबर जे शान ता, जंहिं सारी हयाती मुबारक उम्मत ला कुर्बान फरमाई। विलादत बासादत वक्त भी उम्मत जे मग़फ़िरत ऐं रहम याने निजात जूं दुआऊं घुरियूं, और दुनिया मां रुख़्सत थियण जे वक़्त बि उम्मत जे हिदायत ऐं निजात जूं दुआऊं घुरियूं। मिना ऐं मुज़दलिफ़े अरफ़ात में बि उम्मत जे हिदायत ऐं निजात जूं दुआऊं घुरियूं। बैतुल्लाह जे तवाफ़ जे वक़्त बि हिदायत ऐं निजात जूं दुआऊं घुरियूं। मक्के शरीफ़ में त दुआऊं घुरियूं, पर मदीने मिठे में बि दुआऊं घुरियूं। मदीने में त दुआऊं घुरियूं, पर पत्थरनि जे बारिश में ताइफ शरीफ़ में बि उम्मत जे हिदायत ऐं निजात जूं दुआऊं घुरियूं। अज़ीज़ाने गिरामी, बिरादरान इस्लाम, सणाए में सणाओ, सणाए में सणाओ, सवले में सवलो, ईमान वारनि जे लाइ, अकुल वारनि जे लाइ, सम्झ वारनि जे लाइ तौहीद जो मसइलो आहे। ऐं वरी अणाए में अणाओ, ॾुखे में ॾुखो, आंजे में आंजो, पागलनि जे लाइ, चिरनि जे लाइ, जाहिलनि जे लाइ, बेदीननि जे लाइ तौहीद जो मसइलो आहे। हा हिकु अलाह छिरक पईंदे, हिकु अलाह छड़ो न, हिननि खे सघिरो अलाह खपे। मथे फिरियो अल्लाह से फरमातो अलम तकुल लहू साहिबा, मां छड़ो हाँ मूंखे सागर आहे ई कान, तव्हांखे पढ़ाईंदुमि मां पढ़ने खां पाक आहियां।
लम यलिद वलम यूलद, मागे अबू अम्मा जो कोन्हे त औलाद भी कान्हे, तांगे अबू अम्मा भी ॾिनो तम वरी औलाद भी ॾींदो मां। नज़र पड़े तव्हांखे हिकिड़े अलाह फरमाए थो मां उहो साईं आहियां तव्हांजो जो मां तशाऊन इल्ला यशा अल्लाह। गरीब अमीर बादशाह रैयत वजीर गवर्नर मीर पीर जमींदार कुर्मी मौलाना जमायती सभु हिकिड़ी ॻाल्हि ते बीहनि। अल्लाह जो इरादो ॿियो हुजे त सभिनी जूं रिथूं रहिजी वेंदियूं, अणरिथियूं आॾो ईंदियूं, जीअं रब घुरंदो उईं साबित थींदो। छा हलंदी अल्लाह जे अॻितो कंहिंजी कुवत। बियात में फरमातो ला युसालु अम्मा यफअल। ॾाढा कयो सुभान अल्लाह। अञा हे ॿिया मौली साहब आया त हाणे हाणे हिम्मत कयो, वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह कयो। ला युसालु अम्मा यफअलु वहुम युसालून। अल्लाह से फरमातो मां उहो तव्हांजो साईं आहियां जो लाखों को पुछण वारो ई न आहे, मां वरी सभिनी खां पुछण वारो आहियां। छा कई छा कई छा कई छो कई छो कई, हुन खां को पुछण वारो न आहे त छो कई। अल्लाह से फरमातो ला युसालु अम्मा यफअल वहुम युसालून। मजाक न कयो, पंहिंजूं कीमती ज़िंदगियूं बर्बाद न कयो। वक़्तु न आहे जो मां लंबी चौड़ी तकीर कयां, वरी हाफ़िज़ साहिब जन लाइ काथे जलसो रस्ते में रखियो आहे। अल्लाह जो इस्म अथव, ख़ुदा जो नालो अथव। मां अर्ज़ थो कयां, मां मेड़ थो कयां, मुअदबाना गुज़ारिश थो कयां सियाणनि खे, चिड़ियनि खे, पढ़ियलनि खे, अणपढ़ियलनि खे, सिंधियुनि खे, बलोचनि खे, रब जी ज़ात सां न फिटायो। जेको तव्हांजो मालिक बि आहे, जेको तव्हांजो ख़ालिक बि आहे, जंहिंजे हथ में तव्हांजी मानी बि आहे, जंहिंजे हथ में तव्हांजो पाणी बि आहे, जंहिंजे हथ में तव्हांजो सिज, जंहिंजे हथ में तव्हांजो चंड, जंहिंजे कब्ज़े में तव्हांजी राति, जंहिंजे कब्ज़े में तव्हांजो ॾींहुं, जंहिं बिना क़ीमत जे बिना बहा जे तव्हांजो जिस्म जोड़ियो, जंहिं बिना क़ीमत जे बिना बहा जे तव्हांखे न्याणियुनि ऐं पुटनि जी औलाद अता फरमाई, जंहिं बिना क़ीमत जे बिना बहा जे रहमतुल आलमीन ख़ातमुन नबीन जहिड़ो रसूल अता फरमायो, जंहिं बिना क़ीमत जे बिना बहा जे रहमत सां भरियल, हिदायत सां भरियल, नूरानियत सां भरियल अहिड़ो क़ुरान अज़ीम तव्हांखे घर वेठे नसीब फरमाए। किरे थो रब साईं, कावड़जे थो, गुस्से में थो अचे, जेको अल्लाह सां कंहिंखे शरीक थो करे। काथे न शरीक। कुरान मजीद में अल्लाह ने फरमाया कुल्लु मन अलैहा फान। खत्म 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 खत्म। हिकिड़ी ज़ात बाक़ी उन सां न फिटायो, न चाहे हलो साईं। मौलाना अची विया आहिनि, इहो इशारो आहे। अॻ में मौलाना जो अचणु, ॿिए नंबर में हाफ़िज़ साहिब जे बीहणु, इहा निशानी आहे इन ॻाल्हि जी त मां रुख़्सत वठां तव्हां खां, इजाज़त वठां त जीअं तव्हां जहिड़ा तव्हांजा भाइर, तव्हांजा दोस्त, मुस्लमान, हुज़ूर जा परवाना, अल्लाह जा बांदड़ा, असहाब किराम जा ख़ादिम, अहल बैत इज़ाम जा मनींदड़, औलिया अल्लाह जा मुरीद तव्हांजे इन प्रोग्रामनि में जेके शामिल थियल आहिनि उहे इंतज़ार में हूंदा। अल्लाह करे उन्हनि खे बि अल्लाह जे क़ुरान जो फैज़ नसीब थिए, असां तव्हांखे बि अल्लाह से हिन क़ुरान जे फैज़ माशल मुस्तफ़ीज़ फरमाए। टे ॻाल्हियूं करे दुआ वरदुसि। पहिरें नंबर में त अल्लाह अर्ज़ करणो आहे त अल्लाह जे ज़ात सां न फिटायो। चओ अल्लाह वहदहू ला शरीक। तौहीद जो मसइलो अल्लाह जी गैरत जो मसइलो आहे।
रब गैरतमंद आहे। कुरान मजीद में फरमाया हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह। सुभान अल्लाह। जा रहियो पुट, जा रहियो ट्रैक्टर खे। कुरान मजीद में फरमाया हर्रमल्लाहु अलैहिल जन्नत व मावाहुम नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। शिरक करण वारे जे लाइ हमेशा जन्नत हराम थी थिए। खुशबू खां पाण खे न सिकायो, जनम ई न बणायो। मां अल्लाह जो कसम खणी थो चवां, हे क़ुरान मजीद मुंहिंजे हथ में आहे, मां इन क़ुरान शरीफ़ जे नाज़िल कंदड़ अल्लाह जो कसम खणी थो चवां, जनम जे बाहि जी सट न सही सघंदव। हाली मनमानियूं कयो था, मुंहां त ॾेखारियो था, नथा वञो अखबार आलमनि जो चवणु। मिटियूं न खाओ, गोरपट न थियो, पड़ न बासियो, गंदगियूं न कयो, फिरकावारियत न फैलायो, नवा मज़हब ऐं नवा प्रोग्राम ऐं नवा तरीक़ा न ठाहियो। मज़हब बि उहो आहे, तरीक़ो बि उहो आहे, दीन बि उहो आहे, इस्लाम बि उहो आहे जेको हुज़ूर साईं जे हवाले सां मिलियो आहे। दुनिया में मसइले उन्हीअ खे अहमियत आहे जंहिं ते नबूअत जी मोहर लॻल आहे। जंहिं ते नबूअत जी मोहर लॻल न आहे त को तरीक़ो, को मज़हब, को प्रोग्राम, को दीन, को मसइलो, को क़बूल ई न आहे। नबी साईं फरमाइनि था जंहिंजो मां सजदो थो कयां तव्हां उन जो सजदो कयो, जंहिंजो मां रुकू थो कयां तव्हां बि उन जो रुकू कयो, जंहिंखां मां दुआऊं थो घुरां तव्हां बि उन खां दुआऊं घुरो, जंहिंजी मां तो बास बासियां तव्हां बि उन जी बास बासियो। जेको मुंहिंजो महबूद आहे तव्हांजो बि उहो महबूद आहे, जेको मुंहिंजो मुश्किल कुश आहे तव्हांजो बि उहो मुश्किल कुश आहे, जेको मुंहिंजो हाजत रवा आहे तव्हांजो उहो आहे, जेको मुंहिंजो कारसाज़ आहे तव्हांजो बि उहो आहे, जेको मुंहिंजो ग़ैबदान आहे तव्हांजो बि उहो आहे, जेको मां सां गॾु ई गॾु आहे तव्हां सां बि उहो ई गॾु आहे। मतां तव्हां इन में गड़बड़ेशन पैदा करे विझो त मां तव्हांजो नबी न आहियां, तव्हां मुंहिंजा उम्मती न आहियो। इन जे करे मुंहिंजे हुज़ूर साईं ऐलान कयो रब जे हुकुम सां, रबी हुकुम आयो कुल, कुल माना फरमा, अदब में अदब जी माना कबी फरमा, इन सलाती व नुसुकी व महया हिकिड़े अल्लाह जे लाइ जेको सॼे जहान जो पालनहार आहे। पैगंबर पंहिंजे अक़ीदे जो ऐलान कयो, खोले ऐलान कयो, फरमाईंदा या अय्युहन्नास इन कुंतुम फी शक्किन मिन दीनी फला अअबुदुल्लज़ीना तअबुदून मिन दूनिल्लाहि वलाकिन अअबुदुल्लाह। सवाइ अल्लाह जे ॿिए कंहिंजी माइबात न कंदुसि, कंदुसि त हिकिड़े जी कंदुसि। जॾहिं असांजो आका, असांजो रहबर, असांजो पेशवा, असांजो पैगंबर, असांजो रसूल, असांजो नबी हिकिड़े अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी बात नथो करे त सभई हथ मथे खणी चओ असांखे बि ॿिए कंहिंजी बात खणी न आहे। जॾहिं फरमायो थो साईं त मां सां गॾु रहण वारो हिकिड़ो अल्लाह आहे, तव्हां बि चओ त असां सां गॾु रहण वारो सदाई जेको यूसुफ अलैहिस्सलाम खे कमु आयो असांखे बि उहो कमु ईंदो, जेको इब्राहिम नबीअ खे अलाह जे वक़्तु कमु आयो चओ असांखे बि उहो कमु ईंदो, जेको मूसा अलैहिस्सलाम खे फिरौन जे मुक़ाबले वक़्तु कमु आयो असांखे बि उहो कमु ईंदो, और जेको मोहम्मद मिठड़े खे बदर जे मैदान में कमु आयो चओ असांखे बि उहो कमु ईंदो। इज़ा सअलक इबादी अन्नी व इन्नी करीब उजीब दावत दाए इज़ा दान। जा सोना अरबी, मुंहिंजा प्यारा अरबी, मुंहिंजा मिठड़ा अरबी, जॾहिं
मुंहिंजा बानला तो सुवाल कनि मुंहिंजे बारे में त असांजो ख़ालिक असांजो मालिक असांजो माबूद काथे आहे चइजांइ त इन्ही क़रीब मां वेझो काथे वेझो वहुव माकुम ऐनमा कुंतुम जाते वेठा हो जाते बीठा हो जाते लेटिया पिया हो जाते घुमो था हो गॾु ई गॾु नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मत जा मूढ़िया अकुल जा खुटल मेलन ते परे रहण वारे खे सॾे पंहिंजो ईमान विञाए थो जेको साह खां वेझो आहे उन खे सॾण लाइ तुंहिंजी ज़ुबान ते लिफाजो निकिरनि मेलन वारो जॾहिं पुॼे चओ ॾाढिया जो ॾाढिया सारी लभे सलाहे न अचे हलाए न सॾ तुंहिंजो ॿुधे हलाए न ला यस्तजीबु लहुम इला यौमिल क़ियामत वहुम अन दुआइहिम गाफ़िलून हिकिड़े ई लफ़्ज़ सां सभु चओ अल्लाह साईं क़ुरान मजीद जे हिकिड़े ई लफ़्ज़ सां शिरक जी चौपाड़ ई पटे छॾी शिरक जी पाड़ पटी पई आहे तव्हां चिचड़ वांगुरु चिंबड़िया पिया माण्हू हो गोर पटो जो मिटियूं खाईंदा था घर करे छॾियो ख़ुदा खां पनाह घुरो पनाह घुरो पनाह घुरो रब साईं असांखे शिरक खां बचाए ऐं पंहिंजी ज़िंदगी अल्लाह मिठड़े जे बंदगी में गुज़ारियो निमाज़ी थियो बेनिमाज़ी न थियो सजदो कयो पंहिंजे साईं जो रुकू कयो पंहिंजे साईं जो हथ ॿधी अदब सां बीहो पंहिंजे मिठड़े साईं जे अॻितों पंहिंजी ज़िंदगी क़ीमती कयो अल्लाह जे निमाज़ सां अस्सलात मिफ्ताहुल जन्नत अस्सलात मेराजुल मोमिन छो थो विञाए पंहिंजी हाय बि हुई बि चओ सभई बेनिमाज़ीअ जी हाय बि वई त हुई बि वई चओ सभई ॾाढो चओ वॾे आवाज़ सां चओ त बेनिमाज़ीअ जो हे जहान बि बर्बाद त हो जहान बि बर्बाद थींदो निमाज़ी किन न जेके निमाज़ी थियो ॿई हथ मथे खणी वाइदो कयो जय कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाती मुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन सुभान अल्लाह मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रबर साईं मुंहिंजे मिठड़े साईं फरमायो होॾो उबई बिन खलब बीठो हूंदो होॾो फिरौन बीठो हूंदो होॾो नमरूद बीठो हूंदो होॾो कारून बीठो हूंदो होॾो हामान बीठो हूंदो हेॾो मां हूंदुसि सवा लख नबी हूंदा अहल बैत हूंदा इमाम हूंदा असहाब हूंदा ओलिया हूंदा हक़ जा उलमा हूंदा होॾो हो बीठा हूंदा निमाज़ी असां ॾे ईंदा बेनिमाज़ी हुननि ॾे वेंदा अबू जेल सां अबू लाब सां उबई बिन खलब सां निमरूद फिरौन सां हामान ऐं कारून सां गॾु वञण में वञण लाइ तयारु हो चओ हज़ूर जो फरमान सचो आहे चओ नबी साईं जो फरमान मुबारक सचो आहे चओ नबी साईं जो फरमान मुबारक सचो आहे जीअं अल्लाह साईं जो क़ुरान मजीद सचो आहे तीअं नबूअत जो फरमान मुबारक सचो आहे चओ असांखे फिरौन सां नमरूद सां उबई बिन खलब सां वञणो न आहे असांखे रहमतुल आलमीन सां गॾु जन्नत वञणो आहे जंहिंखे जन्नत वञणो आहे उहो वरी ॿई हथ मथे खणी वाइदो करे त निमाज़ी थी रहंदासीं ऐं पूरी ज़िंदगी सुन्नत ते अमल करे गुज़ारियो सीरत ऐं सूरत मुहम्मदी सां प्यार कयो अल्लाह जी रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे क़ुरान मजीद जे दामन खे चिमड़ी पओ कुआड़ा पढ़ो जवान पढ़ो मर्द पढ़ो मायूं पढ़नि पोढ़ा पढ़नि सगीर पढ़नि कबीर पढ़नि हे उन जाइ ते तव्हांखे कमु ईंदो जिते बाबो बि तव्हांखे कमु न अचे इहो क़ुरान मजीद तव्हांखे उते कमु ईंदो जिते तव्हांखे भाइर ऐं औलाद बि कमु न अचे
हे उन्हीं जाते तांगे कमी दो जाते उस्ताद मुर्शिद भी कम ना अचे तेस ताईं रहमतें बरकतें नूरानियत वारो क़ुरान ताज़ा गॾु हलंदो जेसि ताईं जन्नत में दाख़िल वञी थींदो। ऐं मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रहबर साईं मुंहिंजे मिठड़े साईं जे घर मुबारक सां खैस न कयो तबाही ऐं बर्बादी ॾे न वञूं पंहिंजे पेर ते कुहाड़ो न हणूं एमणिया मुटियो त तेल थी पवंदो। सिज जी रोशनी जो चमड़े खे न वणे त सिज न उभरंदो आसमान जो थुका हण बियूं त बूथ में न पवंदियूं ॿियो काथे पवंदियूं। पंहिंजे झुगे खे बाह न ॾियो पंहिंजूं ज़बानूं न सारायो। हे अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे अॻितो पियो आहे मां बावज़ू वेठो आहियां निमाज़ पढ़ी वेठो आहियां रब शाहिद आहे जंहिं बि शख़्स हुज़ूर जे घर सां खैस कई उन जी क़यामत ॾींहुं ज़बान सड़ियल हूंदी। हुज़ूर जे राणियुनि जा मंदा न थियो नबीअ जी न्याणियुनि जा गुस्ताख न थियो नबी साईं खे गारियूं न ॾियो मालिक तो चए मांखे 4 न्याणियूं आहिनि जाहिल तो चए नबी साईं खे हिकु न्याणी आहे नबूअत कूड़ हणंदी। कुरान मजीद में अल्लाह फरमाए वकीली पैगंबर मांगे तुझे ॻाल्हाइण जो कसम आहे तो सारी ज़िंदगी मुबारक सची सच ॻाल्हायो आहे। रहमतुल आलमीन तो फरमाए मां उम्मे कुलसूम जो अबू हां। खातमुन नबीन तो फरमाए मां बीबी रुकियत जो बाबू हां। खातमुन नबीन तो फरमाए मां जन्नत खातून जो वालिद माजिद आहियां मां ज़ैनब जो अबू हां। कंहिं तव्हांखे बुलायो आहे मुंहिंजे हुज़ूर जे न्याणियुनि जे न मञण वारा और मुझे हुजूर जे बीबिन के घट वध चवणा पंहिंजी ज़बान न सारा या निसान नबी लस्तुन का अहदिम मिनन निसा तव्हांखे कुझु चवे न मने छा कबो मां अल्लाह तव्हां नबी जे बीबिन सां ॻाल्हायां थो मां तो तव्हांजो शान बयान कयां तव्हां कंहिंखे बि पाण जहिड़ो न सम्झो जो दुनिया में का माई तव्हांजे मट नबी जे राणनि जे मट आहे ई कान का फरमातो या निसान नबी लस्तुन का अहदिम मिनन निसा सब वॾे आवाज़ सां चओ वॾे आवाज़ सां चओ त नबी साईं जूं राणियूं बि बराबरि कनि त नबी साईं जूं न्याणियूं बि बराबरि नबी साईं जा सोहरा बि बराबरि कनि त नबी साईं जा न्याणा बि बराबरि नबी साईं जा अहल बैत बि बराबरि कनि त नबी साईं जा असहाब बि बराबरि नबी साईं जा अइम्मा किराम बि बराबरि कनि त नबी जे उम्मत जा औलिया ऐं उलमा हक़ बि बराबरि कनि सब वॾे आवाज़ सां चओ त नबी साईं जे मथां नाज़िल थियल क़ुरान मजीद बि बराबरि आहे त नबी साईं जी हदीस शरीफ़ बि बराबरि आहे जंहिंजो इहो अक़ीदो आहे हाणे फतवा थी अचे उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम पढ़ो सभई पढ़ो सुभान अल्लाह तो पढ़ो था पर ये लफ्ज़ पढ़ो तो सवाब मिलेगा उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्मे नबूवत जो तहफ़्फ़ुज़ सहाबा इकराम जे इज्जत जो तहफ़्फ़ुज़ अइम्मा इकराम ऐं अहले बैत इज़ाम जे इज्जत जो तहफ़्फ़ुज़ अल्लाह जे तौहीद जो तहफ़्फ़ुज़ जेकॾहिं आहे त हिन इस्लामी निज़ाम में आहे अमन अमान जी ज़मानत मईशत जी बहितरी ईमान जी सलामती आहे त हिन क़ुरानी कानून में आहे मां पस गाइबाना
नाइजीरिया जे मुसलमान खे मुबारकबाद थो करियां ऐं हुननि खे ख़ुशि आमदेद कंदे ख़राज अक़ीदत पेश कंदे लख बार मुबारकूं ॾींदे हुननि खे सलाम थो करियां जो हुननि पंहिंजी ईमानी गैरत जो मुज़ाहिरो करे पंहिंजे मुल्क में मोहम्मदी निज़ाम जो ऐलान करे छॾियो। यक न शुद्ध दो शुद्ध अॻे सिर्फ़ अफ़गानिस्तान जे तालिबानी अमेरिका जो मथो फिरायो हो, हाणे नाइजीरिया जे मुसलमाननि लखनि जे तइदाद में निकिरी ख़ुशीअ जो इज़हार करे पैगम्बरी आइन जो ऐलान कयो। उतां जे रहण वारनि गैर मुस्लिम अक़लियतुनि एहतजाज कया, कारियूं पटियूं ॿधियूं। हुकुमराननि खे सलाम हुजे, मुबारक हुजे, ईमान खे जुरत खे ख़राज अक़ीदत पेश कंदे था असां चऊं, तहसीन पेश कंदे था चऊं जो हुननि ऐलान कयो त जेकॾहिं अक़लियत सां रहण था चाहियो गैर मुस्लिम त तव्हांजा हुकूक असां वटि इस्लामी नुक़्ते निगाह सां महफ़ूज़ आहिनि। जे तव्हांखे इस्लामी आइन क़ुरानी कानून मोहम्मदी निज़ाम नथो वणे त हफ़्ते जे अंदरि निकिरी वञूं। असां जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रहंदासीं तेसि ताईं पंहिंजे मुल्क में मोहम्मदी निज़ाम खे नाफ़िज़ रखंदासीं। असांजी जमात, असांजा नंढा, असांजा वॾा, असांजा पोढ़ा, असांजा जवान, असांजा ग़रीब, असांजा अमीर अल्लाह जो कसम आहे इहो आद करे चुका आहिनि त हिकु हिकु जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन शहीद थींदो, हिकु हिकु कारकुन ज़िंदगी जेलनि में गुज़ारींदो, पर मोहम्मदी निज़ाम हिन धरतीअ ते ज़रूरु नाफ़िज़ कराईंदो। असांखे हिननि जे असबाब ते नज़र न आहे, हिननि जी असांखे हथियारनि जी परवाह न आहे, लश्कर जी परवाह न आहे, डोकड़ जी परवाह न आहे। जंहिंजो रब तंहिंजो सभु। डोकड़ ऐं हथियार, लश्कर ऐं फौज फिरौन वटि ही, पर फतह हज़रत मूसा नबीअ खे नसीब थी। हथियार ऐं लश्कर, डोकड़ ऐं दौलत नमरूद वटि ही, पर फतह हज़रत इब्राहिम साईं खे नसीब थी। लश्कर ऐं हथियार, डोकड़ ऐं दौलत, खज़ाना ऐं कुर्सियूं अबू जहल वटि हूं, पर कामयाबी यतीम मके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे हेॾी दिलजा बीठी असां गमगीन थियूं, कंहिंखो ॾिजूं, छो ॾिजूं ॿिए खे? अल्लाह फरमातो अलम यख्शा इल्लल्लाह, मोमिन आहे उहो जेको अल्लाह खां ज़ाबे खां ॾिजे ई न। कहिड़ा हो ॾिजणा? बुज़ुर्ग कहिड़ा हो, कमज़ोर कहिड़ा हो, कुटीअ जा खाऊ मजनू कहिड़ा हो, भला रत ॾेव मजनू बहादुर ऐं सचा आशिक़ ऐं जमीयत जा सिपाही कहिड़ा कहिड़ा हो? छा कंदो हथियार बंदनि जो हथियार? छा कंदी फौजनि जी फौज? छा कंदी दौलत मंदनि जी दौलत? जेकी करे ॾाढा जो, जेकी करे ॾाढा जो, जेकी करे। अल्लाह ने फरमातो अलम यख्शा इल्लल्लाह, ईमान वारो हिकिड़े खां सवा डिॼंदो ई नाहे। माण्हू आया हुज़ूर जे गुलामनि खे ॾे ॼाण, इन्नन्नास क़द जमऊ लकुम, हेॾा गॾु थिया तो भॼो मुलो ॾिजो। जीअं ईमान वधी वियो बहादुर बणजी चवनि था हस्बुनल्लाहु व निअमल वकील। दिलजातीअ जे क़ुरान में या अय्युहन नबी हस्बुकल्लाहु व मन इत्तबाक मिनल मोमिनीन। पैगंबर तुझो भी मां मददगार आ, तुझे मथा क़यामत ताईं ईमान आणींदड़नि जो भी मददगार मां ई अल्लाह आहियां। मीरनि ते, पीरनि ते, मखलूकात ते, हथियारनि ते, धाड़ेलनि ते, चोरनि ते, डाकुनि ते,
बरोचनि ते सिंधियुनि ते कंहिंजो भरोसो आहे? कंहिंजो कोन्हे न, सभिनी जो भरोसो कंहिंते आहे? जंहिंजो अलाह ते भरोसो अथव। हिमत कयो, अलाह उहो ॾींहुं कंदो, असांजी दिलि ठहंदी, अखियूं ठहंदियूं, इस्लामी आईन जो नूर चिमकंदो, क़ुरान जो कानून नज़र ईंदो, सहाबे किराम जी इज़त महफ़ूज़ रहंदी, अहल बैत इज़ाम जी इज़त महफ़ूज़ रहंदी, औलिया अल्लाह जी इज़त महफ़ूज़ रहंदी, क़ुरान करीम जी इज़त महफ़ूज़ रहंदी, आमाले सालिहन जो जी पाबंदी थींदी, नमाज़ रोज़े जी पाबंदी थींदी, अल्लाह कंदो अमन अमान थींदो, ख़ुशहाली ऐं बरकत ईंदी, पाणीअ में सुकर सनाई थींदो। हे पाणी छो हलियो वियो आहे? पाणी कंहिं विञायो? हितां त हिंदुस्तान खसियो, हेठों कंहिं खसियो? मां हाणे बंबोर हुयसि साईं, सिजावल खां परियों वञनि पिया माण्हू, 15-15 फुट जड़ हेठि हली वियो। मां घोटकी हुयसि, रड़नि था माण्हू त पोइ हुनखे मीहर था करायूं, 10-10 फुट ज़मीन हेठि हली वई आहे पाणी। छो? अल्लाह से फरमाए थो ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत अयदिन नास। ज़मीन में बरकत वई, पाणीअ में रहमत वई, तव्हां इंसाननि जे कुधनि करतूतनि जे। मां ख़ुदा जो नालो थो विझां, तव्हांखे मोटी अचो दीन ॾे, डिशूं छॾियो, टिवियूं छॾियो, चोरियूं छॾियो, धारा छॾियो, गारियूं छॾियो, गिला छॾियो, कूड़ छॾियो, लान तान छॾियो, तबरे बाज़ियूं छॾियो, फिरका वारियत जा फसाद छॾियो, नयूं ॻाल्हियूं न बणायो, नओं दीन काथे आहे, नओं इस्लाम काथे आहे, नओं प्रोग्राम काथे आहे? हिकिड़ो ई क़ुरान आहे, हिकिड़ो ई कलमो आहे, हिकिड़ी अज़ान आहे, हिकिड़ो ई काबो आहे, हिकिड़ो ई नबी आहे, हिकिड़ो ई अल्लाह आहे। पाण खे सेट रखो, सभु पढ़ो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व आतूबु, पढ़ो सभई अस्तगफिरुल्लाह रब्बी, 30 बि पढ़ो त अल्लाह खे रहम अचे। जीअं थधिड़ियूं हवाऊं थो मोकिले, को थधिड़ो मींहुं कोन्हे मोकिले। अॼु अफ़सोस सां चवणो थो पए जे असांजे कुधनि करतूतनि ऐं अमलनि जे करे, दुनिया जे बदनाम माण्हुनि जे गुनाहनि जे करे अॼु दरियाह मां वारी थी उॾामे। हे उहो टाइम आहे दरियाह जो हीअं औज में वहंदो आहे, हेठों ज़मीन जो पाणी मोटंदो थो वञे, मथों ककर नथा रहमत जा बरसनि। हे तौबा ताइब थियण जे लाइ ज़रूरत पैदा थी पई आहे। सभु पढ़ो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि, अस्तगफिरुल्लाह अल्लाहुम्मा अंता अफ़ून करीमुन तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्ना, अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व सहबिही अजमईन व बारिक वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह।